नाज़िम सखर में उहिदे तां हटायल म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख के मुलाज़मनि जी भर्ती बाबति तफ़सील पेश न करण ते सिंध हाई कोर्ट सखर बेंच गिरफ़्तार कराए छॾियो। ॾिसूं था इनायत भट्टी जी ही रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट सखर में म्यूनिसिपल कारपोरेशन में भर्ती कयल मुलाज़मनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत म्यूनिसिपल कारपोरेशन सखर में भर्तियुनि जी रिपोर्ट पेश न करण ते कावड़ जो इज़हार कयो। अदालत म्यूनिसिपल कमिश्नर खे गिरफ़्तार कराए छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर म्यूनिसिपल कारपोरेशन में मुलाज़मनि जी थियल भर्तियुनि जे हवाले सां दाख़िल आईनी पटीशन जी ॿुधणी थी। ॿुधणीअ दौरान सखर म्यूनिसिपल कारपोरेशन जो म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख अदालत में पेश थियो। अदालत उन खां सखर म्यूनिसिपल कारपोरेशन में थियल भर्तियुनि जे हवाले सां रिपोर्ट तलब कई त हू रिपोर्ट पेश न करे सघियो, जंहिं ते अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे पुलिस खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो, जंहिंखे अदालत जे आते मां गिरफ़्तार कयो वियो। वाज़िह रहे त अदालत जे हुकुम ते गिरफ़्तार म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख जी गुज़िरियल ॾींहुं कराची बदिली थी हुई।